वरसा सुञी वेड़ जंहिंमें सजण हेकड़ो सो मागुई फेर जिते कोड़ कुमाणवे। ॿार जॾहिं उसरी निसरी वॾो थींदो आहे, फूह जवानीअ खे पुॼंदो आहे त खेसि परिणाइबो आहे, शादीअ जे ॿंधण में ॿधिबो अथसि। ऐं शादीअ जे ॿंधण में ॿधिजण खां पोइ हू पाण ॿार ॼणणु शुरू कंदो आहे ऐं पोइ संदसि आकह जॾहिं ॿियनि आकहनि सां गॾिजी रहे त पोइ इहो वेढ़ो, इहो पाड़ो ठहे थो ऐं पोइ अहिड़ा पाड़ा गॾिजी ॻोठ राज ऐं वसंदियूं क़ाइमु कंदा आहिनि। समाज अहिड़ीअ रीति माण्हुनि सां जुड़े थो, वसंदियुनि ऐं आबादियुनि सां जुड़े थो। ॻोठनि वाहणनि ऐं वसंदियुनि जी हिकिड़ी रीति ॾाढी निराली हूंदी आहे त उहे हिक ॿिए खे सॾ में सॾु ॾींदा आहिनि। उहे कॾहिं बि हिक ॿिए खां लवाए न वेंदा आहिनि। जॾहिं हिक ॿिए खां न लवाइजे, हिक ॿिए जे ॾुख दर्द में हिक ॿिए जो साथी थिजे त पोइ इहो सही माना में राज या ॻोठ जो तसवुरु इहो आहे जिते हिक ॿिए खां कंधु कढाए वञिजे, हिक ॿिए जी महल टारे वञिजे, कन टार करे छॾिजे। ॿियो को मसइले में फाथल हुजे त उते सम्झिजे त इहो मुंहिंजो मसइलो न आहे, संदसि मसइलो आहे। ईअं करे ऐं लवाए वञिजे त पोइ इहो राज जो सही तसवुरु न आहे। उहे माण्हू जेके हमदर्दियूं छॾे ॾियनि, हिक ॿिए जा मददूं न थियनि, उहे इहो न विसारीनि त उहे पाण अकेला थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं को अकेलो थी वञे, मां अकेले ते हलां करणु, हमिलो करणु, उन खे मारणु, मञाइणु ॾाढो सवलो हूंदो आहे। बनिस्बत चार माण्हू जॾहिं गॾिजी मिड़ी मुठ थियनि त पोइ उन्हनि जे निस्बत हिकिड़े ते हलां करणु ॾाढी सवली हूंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं समाज पाण सां ॿधी ऐं भाईचारे में हुजे त दुश्मन खे हमले करण जी जुरत हिमत न थींदी आहे। पर जॾहिं असां हिक ॿिए सां विढ़िया पिया हुजूं, असांजो मुंहुं हिक ॿिए खां फिरियल हुजे त पोइ गोया इहा दावत आहे दुश्मन खे त उहो हलां करे असां वणा काठी आहियूं, हर हिक ते हमिलो करणु ॾाढो सवलो थी पवंदो। सजण मेड़े ॻोठ ॿधिबो आहे, मुहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हेकड़ो, तनी जे वेढ़े पाणे ईंदो बादशाह। जेकॾहिं मुहबती मेड़े पोइ ॻोठ ॿधिबो त उते बादशाह ईंदा, रीअ चए ईंदा, छाकाणि त मुहबत जो साहु पंहिंजो हूंदो आहे। पर जेकॾहिं मुहबत न हुजे, हिक ॿिए में अणवणत हुजे त पोइ लतीफ़ साईं असांखे चवे, वरसा सुञी वेड़ जंहिंमें सजण हेकड़ो। अहिड़ी सुञी वेड़ यानी पाड़ो, ॻोठ राज अहिड़ो जेको वसियल न हुजे, गैर आबाद थियल हुजे, भिण भांग तबाह बर्बाद थियल हुजे। पर जेकॾहिं उन में हिकिड़ो माण्हू मिली वञे जेको तुंहिंजे अंदर जा अहंज विराए खणे ऐं हॾ ॾोखी ऐं तुंहिंजो सजण थी पए त पोइ इहो तुंहिंजे घारण जे लाइक़ु आहे। छाकाणि त गैर आबाद भिड़ भांग वसंदी वरी ॿीहर आबाद थी सघे थी जॾहिं ॿ फिरी 12 थी पवनि, ॿ सजण पाण में गॾिजी पवनि। सो माॻुई फेर जिते कोड़ कुमाणवे, उहो माॻ जिते कोड़ यानी किरोड़ माण्हू हुजनि, माण्हू यानी माणपे वारो, इंसानियत वारो माण्हू। ऐं इन जो ज़िद लतीफ़ साईं ठाहियो कुमाणू, यानी उहो माण्हू जंहिंमें माणपो न हुजे, जंहिंमें इंसानियत न हुजे, जंहिंमें हमदर्दी ऐं सजण पाई न हुजे। अहिड़ा किरोड़ माण्हू हुजनि त उन्हनि वटां उथी वञिजे, उन्हनि वटां लॾे वञिजे, छाकाणि त उन्हनि वटि हमदर्दी न हूंदी आहे। जे मन मां से नाह, जे नाह से ॾिसण घणा, मन भरियो माण्हू आहे, मन मुआफ़िक़ न आहे। तन खे कबो का, जन ॾिठे गूंदर न लहे। लतीफ़ साईं चयो त जेकर मन यानी छनू सॼो माण्हुनि सां भरियो पियो हुजे पर उन में उहो माण्हू न हुजे जेको मुंहिंजे मन जे मुआफ़िक़ हुजे, मुंहिंजो सॼण न हुजे, त पोइ अहिड़नि खे छा कबो जिन ॾिठे गूंदर न लहे, जिन खे ॾिसजे ऐं अंदर जा अहंज पीड़ाऊं दर्द दफ़े न थी वञनि। पाड़े नाहे परूड़ त का राति रंजाए गुज़री,
जेकॾहिं अहिड़ो माहौल थिए, भित सां भित लॻल माण्हूअ खे इहा ख़बर न हुजे त तव्हां ते छा गुज़री आहे, त पोइ उहो माॻ फेरे वञे, उतां उथी वञे, उतां लॾे वञे। वरसा सुञी वेड़, जंहिंमें सॼणु हेकिड़ो, सो माॻुई फेर जिते कोड़ कुमाणवे।